नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त जीलानी जमात जे रूहानी पेशवा ऐं PPMNA NA 221 ते पीर नूर मोहम्मद शाह जीलानी कोरोना सबबि कराची जी निजी अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। कराची जी निजी अस्पताल में गुज़िरियल हिकु हफ़्ते सां कोरोना सबबि अस्पताल में इलाज हेठो जिते हू अॼु लाॾाणो करे वियो, जॾहिं त सोग में मुबारक रिंद शहर बंदि संदसि मुरीदनि में ॾुख जी लहर छायल, गम में हर अख आली। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त जीलानी जमात जे रूहानी पेशवा ऐं PPMNA NA 221 ते पीर नूर मोहम्मद शाह जीलानी कोरोना सबबि कराची जी निजी अस्पताल में लाॾाणो करे वियो आहे। कराची जी निजी अस्पताल में गुज़िरियल हिकु हफ़्ते सां कोरोना सबबि अस्पताल में इलाज हेठो जिते हू अॼु लाॾाणो करे वियो, जॾहिं त सोग में मुबारक रिंद शहर बंदि संदसि मुरीदनि में ॾुख जी लहर छायल, गम में हर अख आली।